नौशरो फिरोज अल्हावारी चौक ते मौजूद कुरैशी मुर्गी शॉप ते नौशरो फिरोज थाने ते मुकर्रर सब इंस्पेक्टर इसहाक मल्हा जो मुर्गी जे दुकान ते बीठल मजदूर मुमताज खास खेली पारा मुर्गी जा पैसा घुरण तां सख्त तशद्दुद मजदूर के गिरफ्तार करे थाने ते वठी वञी रहियो हो त शहरन पारां विच में अची बदमस्त पुलिस एहलकार खां गिरफ्तार मजदूर के आज़ाद करायो। शहरन पारां पुलिस जे अहिड़े अमल ते हैरत जो इज़हार कयो आहे त हिक पासे शहर अंदर बदमनी चोट चढ़ियल आहे, ॿिए तरफ़ पुलिस पारां कारोबारी माण्हुनि खे तंग करण जे अहिड़े अमल ते ॻणिती ज़ाहिर कई आहे। शहरनी दुकानदारनि पारां एसएसपी नौशरो फिरोज खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर पुलिस एहलकार खे सस्पेंड करे थाणे तां हटायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। रिपोर्ट मंसूर मलिक, ब्यूरो चीफ, नौशरो फिरोज।